सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सुपर ताक़तूं कार्रवाई करे हलियूं वेंदियूं आहिनि। नतीजा असां पिया भोॻियूं। पाक अफ़गान यूथ फोरम तरफ़ां मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे फवाद चौधरी जो चवणु हुयो त अफ़गानिस्तान बाबति पाकिस्तान जी पॉलिसी वाज़े आहे। असां अफ़गानिस्तान में अमुन चाहियूं था। हुन चयो आहे त अफ़गानिस्तान में कंहिं हिक ग्रुप जी हिमायत या उन खे मज़बूत न करे रहिया आहियूं। असां हिकु अहिड़ो माहौल जोड़ण जी कोशिश करे रहिया आहियूं जंहिंसां समूरा ग्रुप गॾिजी वेहनि ऐं मुतफ़िक़ा हुकूमत ठाहिनि। हुन चयो आहे त उहो ई वाहिद रस्तो आहे जंहिं ज़रिए अफ़गानिस्तान में मुस्तहकम हुकूमत ऐं पुरअमन मुआशिरो क़ाइमु करे सघिजे थो। फवाद चौधरी वधीक चयो आहे त हिन वक़्तु अफ़गानिस्तान में को अहिड़ो ग्रुप नाहे जेको अकेले सिर सॼे अफ़गानिस्तान ते हुकूमत करे सघे। असां अफ़गानिस्तान में अमुन लाइ जेको कुझु करे सघूं था उहो करे रहिया आहियूं। हुन चयो आहे त सुपर ताक़तुनि जे कार्रवाइयुनि जा पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान नतीजा भोॻिया आहिनि। हुन चयो आहे त यकीन आहे त हिन ख़िते में मज़बूत मुआशी मुस्तक़बिल जो दारोमदार हिकु मुस्तहकम ऐं पुरअमन अफ़गानिस्तान ते आहे। पाकिस्तान जे मुस्तक़बिल जे मईशत पे मुस्तहकम अफ़गानिस्तान जी चौधारी घुमे थी। हुन चयो आहे त इस्लामाबाद हिकु ख़ूबसूरत शहरु आहे जंहिं बाबति ग़लति फ़हमियूं पैदा कयूं वयूं आहिनि जिन खे ख़तमु कंदासीं।